अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसो पिया दरिया न्यूज़। आहियां सुभान खोसो। तव्हां सियाणनि जो पहाको ॿुधो हूंदो त कूड़ खे पेर न आहिनि हूंदा। उन सां गॾु साईं मुराद अली शाह साहिबु सूबो कीअं हलाए थो, उर्दू जो हिकिड़ो मुहावरो आहे मामू बनाना। त साईं मुराद अली शाह खे जेको सिंध जो वॾो वज़ीर आहे, उनखे कश्मीर पुलिस कीअं मामू ठाहियो आहे उहो तव्हांखे ॿुधायां थो। हाणे जानू ईंदड़ वारो जेको मामिलो आहे, उन ते हिकु त तकरार रहियो ॿिन्ही पुलिसनि जो। सिंध पुलिस जो त जेका दावा रही त असां उन्हनि खे मारियो आहे, पंजाब पुलिस जी पंहिंजी दावा रही त असां उन्हनि खे मारियो आहे। इहो मुक़ाबिलो थियो आहे। हुननि जुदा FIR दाख़िल कई। उन्हनि FIR में कंहिं बि क़िस्म जा पंजाब पुलिस न हथियार ॼाणाया। हुननि इहो बि चयो त भई असांखे लाश न आहिनि मिली सघिया, लाश धाड़ियल खणी विया, असांजे मुख़बिर जो बि लाश खणी विया। इहो पाण ज़िक्र करे चुका आहियूं पहिरियों प्रोग्राम में। पर वरी सिंध पुलिस जेका FIR दाख़िल कई, उन में उन्हनि वाज़े लिखियो त मुक़ाबिलो थियो 2.5 कलाक जी फायरिंग खां पोइ लाइटूं हणी ॾिठोसीं, फलाणे धाड़ियल वटि क्लैशन कोफ, फलाणे वटि क्लैशन कोफ, फलाणे वटि रिपीटर, जानू ईंदड़ वटि जेको आहे त रॉकेट लॉन्चर, 2 गोला ऐं अहिड़े तरीक़े सां जेको ॿियो धाड़ियल आहे उन वटि क्लैशन कोफ। किथे बि एंटी एयरक्राफ्ट गन जो ज़िक्र FIR में न आहे। ऐं कहिड़े तरीक़े सां पोइ वरी इहो बि ॼाणायूं त लाश सां खयासीं, जाली पोस्टमार्टम वारो बि ज़िक्र पाण करे चुका आहियूं। हाणे इहो त सॼो FIR ताईं थियो, सभु कुझु थियो। पर हद दर्जे जी ॻाल्हि इहा आहे, साईं मुराद अली शाह साहिबु सूबो हलाए थो सॼो। हाणे जेका मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाइण थो वञा, तव्हां पोइ उन अंदाज़ो करे वठो त साईं सूबो खे बि इन अंदाज़ में पियो हलाए जो हिकिड़े ज़िले जी पुलिस सिंध जे वॾे वज़ीर सां ग़लति बयानी करे वञे। FIR रिकॉर्ड ते मौजूदु आहे। साईं मुराद अली शाह खे जॾहिं चए थो FIR घुराए वठे, उन FIR में जेको मां चवां थो इहो ई लिखियलु आहे त हे हथियार हुननि खां हथु कयासीं। मुराद अली शाह साहिबु उज़ुर ते वियो। जेका बात उज़ुर खां पोइ गुड्डू बैराज जो मुआइनो कई, सह सां जी वियो त चयो भला कश्मीर पुलिस खे बि शाबाश ॾियणु वञा। ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो माहौल ठाहियऊं ऐं उहे हथियार नुमाइश तौर ते रखियऊं। साईं खे उहो हथियार बि ॾेखारियऊं। उनमें एंटी एयरक्राफ्ट गन आहे, उहा जेका FIR में ज़िक्र बि कोन्हे को, जेको हथ बि न कयूं, नुमाइश तौर ते साईं खे ॾेखारनि था। पहिरीं ॻाल्हि आहे त सिंध जे वॾे वज़ीर खे, हेठिन ऑफिसरनि खे वॾे ऑफिसर सां कूड़ न ॻाल्हाइणु घुरिजे। वरी उन्हनि खे पंहिंजे जेको सूबे जो हेड आहे उन्हनि सां बि ग़लति बयानी न करणु घुरिजे। ॿुधाइणु घुरिजे त बाबा ठीकु आहे, धाड़ियल हुया, जीअं असांखे चवनि था दोस्त फ़ोनूं करदे, यार चङो थियो धाड़ियल हुया, मारिजी विया। बाबा धाड़ियलनि जी सपोर्ट कोन था कयूं। ॻाल्हि सिर्फ़ु इहा कयो था त ग़लति बयानी छो था कयो। बहरहाल सिंध जे वॾे वज़ीर खे उन्हनि ग़लति ब्रीफ कयो। उहो त ठीकु थियो सो थियो। इहो बि न ॿुधायूं त भई लाश तव्हांखे न मिलिया हुया, पोस्टमार्टम जाली वरितो आहे, या मुमकिन आहे साईं खे ख़बर बि हुजे, साईं बि चयो ठीकु आहे, पर क़ौम खे जीअं हलायूं था, तीअं सूबो हले थो तीअं हे कमु बि निबिड़ी वेंदो। बहरहाल उते ॾाढी नुमाइश लॻी। साईं खे एंटी एयरक्राफ्ट गन ॾेखारियऊं। हाणे मां तव्हांखे ॿुधायां एंटी एयरक्राफ्ट जेका गन आहे इहा किथां आंदाऊं। बेसिकली नादर मक्सी साहिब जो हिकिड़ो राइट हैंड हूंदो हुयो, शहनाज़ मक्सी साहिबु। तव्हां सिंध जा माण्हू सुञाणींदा हूंदा, जॾहिं नादर मक्सी साहिबु सिंध जो जेको आहे त फूड जो मिनिस्टर हो, त सॼा मामलात शहनाज़ मक्सी साहिबु संभालींदो। मुंहिंजे ख़्याल में हाणे उहे दुनिया में न रहिया आहिनि। उन्हनि कश्मीर जे कचे मां इहे हथियार ख़रीद कया हुया। सरकारी पुलिस मोबाइल में इहे हथियार हुया, खणी करे शहदाद कोट हुनजी कंहिं बिरादरी सां जहिड़ो हुयो, ओॾे वञनि पिया, पुलिस इहे पकिड़े वरिता। इहो एंटी एयरक्राफ्ट गन कश्मीर थाणे ते पियो आहे। शायदि FIR बि उन मामले जी दाख़िल थियल हुजे, छो त उन्हनि खे उते वज़ीर हुयो, माण्हू छॾे ॾिना हुयऊं। पर हीअ FIR, हीअ जेको सामान हो पुलिस जो, उन्हनि ॾिनो। पोइ पुलिस किथां उन का न का एंट्री रखी हूंदी। बहरहाल इहो एंटी एयरक्राफ्ट गन उहो कश्मीर थाणे ते कई सालनि खां पहिरियों आहे। उहो एंटी एयरक्राफ्ट गन रखी करे CM खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे। ऐं CM साहिब बि ॾाढो मुतमिन थी करे ॾाढो ज़बरदस्त आहे, हाणे ऑपरेशन थींदो, हाणे सभु धाड़ियल ख़तमु थी वेंदा। साईं बि हलिया आया आहिनि। सिर्फ़ु सवालु सिर्फ़ु एतिरो आहे त छो था क़ौम सां मज़ाक़ कयो, छो था माण्हुनि सां मज़ाक़ कयो, छो था माण्हुनि खे चरियो ठाहियो। ख़ुदा खे मञियो, अगरि तव्हां CM जहिड़े माण्हू खे ग़लति ब्रीफ था करे वञो त पोइ असां आम माण्हू, ॿियो कश्मीर जो माण्हू तव्हांजे साम्हूं छा आहे। ख़ुदा खे मञियो, रहम कयो हिननि माण्हुनि ते। सिर्फ़ु हिकिड़ी गुज़ारिश आहे, जेके जें ताईं मुंहिंजो इहा आवाज़ु वञे, जेके बि इदारा आहिनि, जेके सरबराह आहिनि, जेके सिस्टम जेको हलाइनि पिया, उन सभिनी खे हिकिड़ी गुज़ारिश आहे, हिकिड़ी GIT तश्कील ॾियारियो। ॿुधायो बाबा इहे माण्हू कीअं वञनि था, इहे माण्हू कीअं मोटनि था, कंहिंखे भुङ जा पैसा पुलिस ॾिए थी। इहो जेको पुलिस चए थी दावेदारी करे थी मुक़ाबिलो थियो, उन्हनि मुक़ाबलनि जूं FIR ॾेखारनि कहिड़े धाड़ियलनि सां मुक़ाबिलो थियो। पुलिस खे त इन हद ताईं बि ख़बर पइजी वेंदी आहे त फलाणे माण्हू खणी फलाणे हंधि पहुचायो। उनखां पोइ बि न उन्हनि ते FIR दाख़िल थिए थी। बसि माण्हू वञनि था, माण्हू पैसा ॾियनि था, माण्हू अचनि था,
6 महीना हिकिड़े खे रखो, ॾाढो दबंग दबंग असां कश्मीर वारा दोल शरनायूं खणी बीहूं था, फलाणो दबंग साहब अची वियो, साहब अञा पहुचे नथो, असां दोल खणूं था, वरी उहो साहब ख़राबु थिए थो, वरी वञे थो, वरी दोल खणूं था, दबंग दबंग, वरी ॿियो दबंग अची वियो। बाबा ख़ुदा खे मञियो, हिननि माण्हुनि ते रहम कयो, रियल बुनियादनि ते अचो, रियल माण्हुनि खे अमन ॾियो। मसनूई ईअं सीएम जहिड़े माण्हू खे तव्हां अंदाज़ो करे वठो, हद दर्जे जी ॻाल्हि आहे। सूबे जो हिकिड़ो सरबराह आहे, उनखे ग़लति ब्रीफिंग ॾे ऐं उहो या त ॼाणी वाणी चुप करे ॿुधी सुधी, उनखे ख़बर आहे केरु पुछंदो, केरु सवाल कंदो, केरु ॻाल्हाईंदो, उन बि चयो ठीकु आहे, उन बि फोटो सेशन कयो, ॾाढो मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई। या त ईअं आहे, या त पोइ साईं खे हुननि जेको आहे न उर्दू वारो मुहावरो आहे मामू करे छॾियो आहे, त साईं ख़ुदारा सूबे खे जीअं हलायो पिया ईअं कश्मीर जे हीअं थोरो रहम कयो, हिननि माण्हुनि ते रहम कयो, रियल का JIT ठाहियो, इंक्वायरीज़ कयो। उहा हालत इहा आहे, SHO अॻुवाट थी वियो, मोटी आयो, का इंक्वायरी तश्कील थी, SHO खां कंहिं पुछो तूं छो वएं, धाड़ेल ॾे छो वएं, छाजे करे वएं? माना इहो अचे पियो, वञे पियो, मोटे पियो, पैसा ॾिए पियो, माण्हू मोटाए पियो, हीउ जेको अजीब सिलसिलो आहे। महिरबानी करे ई ग़लति बयाननि जे बुनियादनि ते पंहिंजो टाइम पास तव्हां त करे वेंदो, असां लोड़ींदासीं, असांजा माण्हू लोड़ींदा, असांजूं नसलूं लोड़ींदियूं। तंहिंजे करे महिरबानी करे इन मसनूई ब्रीफिंगन्स ते, मसनूई दावनि ते न अचो, हक़ीक़ी बुनियादनि ते अमन कयो, सभु माण्हू गॾु तव्हां सां हूंदा, असां बि तव्हां सां गॾु हूंदासीं। मूंखे दोस्त अक्सर फ़ोन करे चयो, यार तो जेको आहे हुननि धाड़ेल मारिया, तो हीअं थो करे, कुझु पुलिस ऑफिसर दोस्तनि बि चयो, त भई मां त नथो चवां तव्हां धाड़ेल मुआ या चङो कमु थियो या ख़राबु कमु थियो, धाड़ेल पंहिंजे अंजाम ते पहुता। हैरानगी सिर्फ़ु तव्हांजी ग़लति बयानी ते आहे, हैरानगी सिर्फ़ु इन ॻाल्हि ते आहे त असांखे त चलो तव्हां ग़लति ब्रीफ कयो। हाणे नेशनल मीडिया ते ARY ते वरी साॻी उन एंटी एयरक्राफ्ट गन जो ज़िक्र आहे, त भई उहो हथियार किथे थिए, पुलिस ब्रीफिंग ॾींदी आहे ARY खे, जंहिं करे हुन हलायो आहे। भई तव्हां पंहिंजी FIR में त न लिखियो, इहो बाद में किथां तव्हां हथु कयो। त तंहिंजे करे गुज़ारिश सिर्फ़ु इहा आहे त मसनूई तरीक़नि सां मामलात न हलायो, पंहिंजो टाइम पास न कयो। असांजे नसलुनि जी बका जो मामिलो आहे, असांजे नसलुनि जो मामिलो आहे, असांजे इलाइक़े जो मामिलो आहे। तंहिंजे करे हक़ीक़ी बुनियादनि ते अचो ऐं हक़ीक़ी बुनियादनि ते तहक़ीक़ कयो, केरु मुलविस आहे, जेको मुलविस आहे उन्हनि खे माण्हुनि खे ॿुधायो, असांखे ॿुधायो, आगाह कयो, उनजे ख़िलाफ़ु रियल एक्शन कयो। अजय प्रोडक्ट सुभाणे वरी कंहिं ॿिए शइ ते मुलाक़ात थींदी। अला भाई।